नासिक चंडोलियार में एसटीपी अफगान असद जिस्कानी ते हमले खिलाफ नवाब शाह में एसटीपी कारकुनन एहतजाजी रैली कढी सवाबदारन की गिरफ्तारी जो मुजाहरो कयो आहे। इन हवाले से रिपोर्ट कर रहियो आहे इतिहास वीडियो। नाज़रीन, सिंध तरक्की पसंद पार्टी जा अगुवान कारकुन रैली की सूरत में नवाब शाह प्रेस क्लब पहुंचन अचो तो उनका वीचार वठो अॼु जो एहतजाजी रैली कहिड़े हवाले से है। तरक्की पसंद पार्टी तलके नवाब शाह तरफा 3 ॾींहं पहिरियां 3 रोज़ा अलामती बुखातली नवाब शाह प्रेस क्लब के साम्हूं अॼु हीअ रैली कढी वई आहे। हीअ रैली असद जिस्कानी मथां जेको कातिलाणो हमलो थियो, असद जिस्कानी में ज़ख़्मी आहे ऐं टंडे अलायार की पुलिस उहा एफआईआर न पई वठे ऐं हमले आवर जेके एमक्यूएम जा दहशतगर्द आहिनि जो कि बोलो खानजादो पाण सां गॾु कराची खां वठी आयो हो, असद जिस्कानी मथां जेको हमलो थियो आहे उहा एफआईआर न पई तरक्की पसंद पार्टी जा कारकुन मुतालबो था कनि हुकूमत खां त ताज़ो ई 3 ॾींहं जेको असद जिस्कानी ते कोरट में हमलो थियो आहे, हिननि एमक्यूएम जे दहशतगर्दनि कराची में दहशतगर्द घुराए हिकिड़ी प्री प्लानिंग जिस्कानी के असद जिस्कानी के अफजल जिस्कानी के मारने की कोशिश कई जेके गोलियुनि जी थिसियाद उन जेके भोल माजी आहे असद खे गोली जे कंध में लॻल आहे उन जो एफआईआर दाख़िल कई वञे। उन खां पोइ जेको टंडलाल में हंगामो थाना असांजो जेको घुर थो करे त असद जिस्कानी जेको एमक्यूएम जे गुंडनि हमलो कयो उनखे गोली लगी पई पर उन अञा ताईं एफआईआर नथी दर्ज कई वञे ऐं उन्होंने दहशतगर्दनि जी गोली में पंहिंजो साथी भोलू खानजादो मार दिए उनजी एफआईआर असद जिस्कानी उनजे 2 भाउरनि निशान वर्दल जिस्कानी ते दाख़िल कई वई आहे। असांजो मुतालबो आहे त असद जिस्कानी ते हमलो कंदड़नि ते एफआईआर दर्ज करे ऐं असद जिस्कानी बहितर इलाज कयो वञे ऐं जेके बेगुनाह गिरफ़्तार आहिनि उन्हनि खे अॼु को ही एहतजाजी रैली इहा घर थी करे त असद जिस्कानी ते जेका टंडोलियार वाक़े जे अंदरि सख़्त ज़ख़्मी आहे जेको हिन वक़्तु शदीद हलालत जे अंदरि लम्स हॉस्पिटल में एडमिट आहे। असीं घुर था कयूं त उनजी हयाती खे ख़तरो आहे। नाज़रीन, सिंध तरक्की पसंद पार्टी के अगुवानी जा तव्हां वीचार ॿुधा। उन्हनि चयो त असद जिस्कानी ते हमलो कंदड़ ऐं जेको लसानी फसाद फैलाइण रहिया आहिनि उन्हनि खिलाफ़ जल्द अज जल्द कार्रवाई कई वञे ऐं असद जिस्कानी ते हमलो कंदड़नि खे गिरफ़्तार कयो वञे, एफआईआर थी वञनि, न त ॿी सूरत में सॼी सिंध में सरापा एहतजाज रहंदासीं। कैमरामैन आज़म सां गॾु इम्तियाज़ कीरो, धरती टीवी, नवाब शाह।